हिकिड़ी शइ जेकी छाकाणि त जेका बैंकिंग डिक्वेटी आहे उहा बि तव्हांजे डोमेन में अचे थी त आमतौर ते इहो ॾिठो वेंदो त बैंक जे अंदरि जेका फुर थिए थी उन में कंहिं न कंहिं लेवल ते ख़ुदि बैंक जो अमलो बि मुलविस हूंदो आहे या वरी ईअं बि थिए थो त हिकिड़ो माण्हू जेको अमाउंट कढाए निकिरे थो त थोरी देरि खां पोइ उन जे पोयां माण्हू लॻी था पवनि मतिलबु त अंदरां को माण्हू मुलविस आहे जेको ॿुधाए रहियो आहे त फलाणो माण्हू आहे इहो 10 लख या 20 लख खणी निकितो आहे त ख़ुदि बैंक जो अमलो तव्हांजी इन्वेस्टिगेशन में आयो त उहो केतिरो मुलविस हूंदो आहे बैंक डिक्वेटी में? असां वटि बैंक जो अमलो जेको बि मुलविस आयो आहे उहो डायरेक्टली न आयो आहे, इनडायरेक्टली आयो आहे। इनडायरेक्टली कीअं आयो आहे जो बैंक जे अंदरि कुझु अननोन पर्सन हिकिड़ो वञे थो, उहो 10 मिंट 15 मिंट वेटिंग में वेही रहियो, हुन ऑब्ज़र्व कयो त कहिड़ो माण्हू केतिरी कैश विड्रॉ करे पियो, काउंटर्स ओपन आहिनि, नज़र अचे पियो केरु केतिरी कैश वसूल करे पियो। पोइ जीअं हुन जी नज़र में आयो त हीउ 10 लख वारो आहे, 15 लख विड्रॉ कया आहिनि, 20 लख विड्रॉ कया आहिनि, त हू ॿाहिरि फ़ोन करे थो। असां बैंक्स वारनि खे जॾहिं आउं ॿियनि असाइनमेंट्स ते हुअसि, असां बैंक्स खे पाबंद कयो त तव्हांजे प्रिमिसिस में केर बि मोबाइल फ़ोन यूज़ न कंदो। त इहा हिकिड़ो इन जी वायलेशन जेका बैंक एम्प्लॉइज़ मां या जेका पब्लिक में वेठी आहे, तव्हां इनखे न यूज़ करणु ॾींदव मोबाइल। फ़ोन कॉल रिसीव करणु या उनखे फ़ोन कॉल करणु तव्हां न ॾींदव। यानी तव्हां वटि एतिरो मैन पावर हुजे जेको प्रोहिबिट करे सघे न। इन जी वायलेशन थिए पई त इहा एज़ सच असां सम्झूं था त इहा बैंक वारनि जी हिकिड़ी इनडायरेक्ट इन्वॉल्वमेंट आहे, डायरेक्ट न आहे, इनडायरेक्ट। छो त उहे अगरि इन वायलेशन खे कंट्रोल नथा कनि त दे आर गिल्टी। त हिकिड़ी इहा वायलेशन। नंबर 2, हिकिड़ो माण्हू बैंक जे अंदरि दाख़िल थिए थो, का बि ट्रांज़ेक्शन नथो करे, वेटिंग में वेही थो रहे, त बैंक वारा घटि में घटि इहा त इंफॉर्मेशन रखनि त हिकिड़ो माण्हू एंटर छा आहे, कहिड़े पर्पज़ सां, छा को टिकट वरितो आहे। छो त अॼुकल्ह क्यू मैनेजमेंट सिस्टम जे तहत हिकिड़ो टिकटूं वठंदा आहिनि ऐं वेटिंग में वेही रहंदा आहिनि, उहो त चेक कनि त घटि में घटि टिकट वरितो आहे या हिकिड़ो अहिड़ो काउंटर डेडिकेटेड हुजे जेको चेक करे त हीउ टिकट वठे पियो त हीउ टिकट यूज़ कंदो या न कंदो, या नंबर निकिरी सभु वेठो आहे। त इहे शयूं जेको आहे स्टिल जेको आहे अञा वायलेशन्स थियनि पियूं। असां ख़ासि तौर ते ॾिठो आहे हींअर पाकिस्तान में बैंकिंग आहे, हिकिड़ी प्राइवेट बैंक आहे, उन जे स्टाफ में इहे छो त घणियूं वायलेशन्स आहिनि, तंहिंजे करे उन बैंक मां ई जेके ॿाहिरि निकिरनि था उन्हनि खे ई टारगेट कयो वञे थो, उन ख़ासि बैंक पर्टिकुलर खे। ऐं हिते प्राइवेसी रीज़न्स लाइ उनजो नालो नथो वठां, पर उहा बैंक जेको आहे उते वायलेशन्स वधीक थियनि थियूं ऐं उते जो ई जेको निकिरे थो उहो ई टारगेट थिए थो। त अमलो डायरेक्टली इन्वॉल्व असांखे अञा ताईं न मिलियो आहे, पर इनडायरेक्ट इहा इन्वॉल्वमेंट आहे जो वायलेशन्स खे कंट्रोल नथा कनि। उहो जेकॾहिं कंट्रोल कनि त इहा घटिताई आणे सघे लाज़मी। बिल्कुलु। ॿियो बि शइ इहा आहे त ख़ुदि बैंकिंग वटि पंहिंजो जेको सिक्योरिटी जो निज़ाम आहे उहो बि एतिरो बहितरु कोन्हे। हुन वटि हिकिड़ो गार्ड आहे या के 2 गार्ड आहिनि, हिकिड़ो ॿाहिरि बीठो आहे, हिकिड़ो अंदरि बीठो आहे। अंदरि हिकिड़े गार्ड खे यरगमाल करणु कोई वॾो मसइलो कोन्हे, ॿाहिरि जेको गार्ड बीठो आहे उनखे ख़बर ई न आहे त अंदरि छा पियो थिए। त ख़ुदि तव्हां बैंक्स खे इहो लिखियो आहे या चयो आहे त घटि में घटि पंहिंजी इंटरनल सिक्योरिटी खे सुठो कनि ताकी इन घटि में घटि बैंक प्रेमिसिस में त फुर न थिए? इहो सिर्फ़ु चयो कोन्हे, इन लाइ बाक़ाइदा 2015 में हिकिड़ो कानून आहे, द सिंध सिक्योरिटी ऑफ वल्नरेबल एस्टेब्लिशमेंट एक्ट 2015। इन जे तहत जेके बि अहिड़ियूं इंस्टॉलेशन्स आहिनि जेके वल्नरेबल आहिनि टू क्राइम, उन क्राइम में सिर्फ़ु रॉबरी डकैती न आहे, मर्डर बि आहे, टेररिज़म बि आहे, जेके वल्नरेबल इंस्टॉलेशन्स आहिनि उन्हनि खे लोकल पुलिस नोटिफाई कंदी एडमिनिस्ट्रेशन सां मिली त बाबा तव्हांजी वल्नरेबल आहे इंस्टेब्लिशमेंट। पोइ उन्हनि खे एडवाइज़री इशू कंदी त सिंस यू आर डिक्लेयर्ड एज़ अ वल्नरेबल एस्टेब्लिशमेंट त 1 2 3 इहे पैरामीटर्स आहिनि जिन खे तव्हां कंप्लीट कंदव। इंस्टॉलेशन ऑफ CCTV कैमराज़, ही प्राइवेट सिक्योरिटी गार्ड्स, लोकल पुलिस खे इंफॉर्मेशन जो मैकेनिज़म, इहे कुझु पैरामीटर्स ॾिनल आहिनि, इहे फुलफिल कंदव। इन ते रेगुलर इंस्पेक्शन्स थींदा। जेकॾहिं बिलफर्ज़ को बि बैंक आहे या को बि वल्नरेबल एस्टेब्लिशमेंट आहे जेको वायलेट करे थो इन्हनि क्लॉज़िस खे, त पोइ उन ते FIR थींदी। अच्छा। इन ई कानून जे तहत स्टेट जी तरफ़ां FIR थींदी त असां इन बैंक खे नोटिफाई कयो या इन इंस्टॉलेशन खे नोटिफाई कयो एज़ वल्नरेबल एस्टेब्लिशमेंट। असां इन्हनि खे एडवाइज़री ॾिनी त तव्हां फॉलोइंग पैरामीटर्स ते पंहिंजी सिक्योरिटी एनहांस करियो।
उन खां पोइ असां इन्हनि खे इंस्पेक्ट कयो आहे। इंस्पेक्ट करण खां पोइ असां इन्हनि खे शोकास ॾिनो आहे छो त इन्हनि कंप्लाए न कयो आहे। हाणे शोकास जी डेट पूरी थी आहे, री इंस्पेक्शन में इन्हनि न कंप्लाए कयो आहे त हाणे इन्हनि ते FIR दर्ज कई। इंस्पेक्शन केरु कंदो? लोकल कहिड़ी लेवल जो लोकल जो ऑफिसर? इहो SHO खां वठी DSP ताईं, SHO और DSP। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ त जेको तव्हांजे वरी पाण अचूं था तव्हांजे जेको इन्वेस्टिगेशन जे कमु ॾे त तव्हां वटि पाण वटि टेक्निकल लैब आहे या तव्हां किथां सपोर्ट वठो था, आउटसोर्स किथां इहे शयूं कयो था? तव्हां वटि पाण वटि टेक्निकली या फॉरेंसिक खे ॾिसण जे लाइ तव्हां वटि छा छा मौजूदु आहे? ख़ुदि SIU वटि अहिड़ो छा आहे? फॉरेंसिक लैब त ओवरऑल सिंध जी लेवल ते आहे, लेकिन टेक्निकल लैब जेका आहे, टेक्निकल ब्रांच असांजी पंहिंजी डेडिकेटेड आहे, उन में स्टाफ आहे जेको तमामु टेक्निकली सभिनी शयुनि खे एनालाइज़ कंदो आहे, राउंड द क्लॉक कमु कंदो आहे। ऐं तव्हांखे विज़िट बि कराईंदुसि उन ब्रांच खे। इट्स करंटली अंडर रेनोवेशन, त अदरवाइज़ इट्स वर्किंग राउंड द क्लॉक। लोकेटर्स केतिरा आहिनि तव्हां वटि? लोकेटर्स असां वटि 2 आहिनि। सही कमु कंदा? बिल्कुलु तव्हां न उहो हिकिड़ो ऑटोमेटिकली ॾिसो, मैन एंड मशीन में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। ह्यूमन रिसोर्स में ऐं मैकेनिकल रिसोर्स में हिकिड़ो फ़र्क़ु आहे, त उन में कुझु एरर जा चांसिस हूंदा आहिनि, लेकिन अदरवाइज़ अल्हम्दुलिल्लाह असांखे वॾी हेल्प इन्हनि शयुनि जी आहे। टेक्नोलॉजी असांजे फ़ाइदे लाइ ठही आहे ऐं असांखे यूटिलाइज़ करणु खपे। अञा कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे तव्हांखे? SIU खे अञा छा खपे गवर्नमेंट खां, पंहिंजे हाई अथॉरिटी खां? अञा तव्हां पंहिंजे जीअं कम खे इनहेंस करे सघो, बहितर करे सघो, त रिक्वायरमेंट्स कहिड़ियूं आहिनि तव्हांखे? असांजी रिक्वायरमेंट पैरेलल लिसनिंग फैसिलिटी असां वटि हूंदी हुई। हींअर कुझु लीगल इम्प्लीकेशन्स जे करे पैरेलल लिसनिंग फैसिलिटी असांजी क्लोज़ कई वई आहे। उहा रिक्वायरमेंट आहे असांजी। हिकिड़ी डेडिकेटेड फॉरेंसिक लैब असांजी ओवरऑल सिंध में ठहे पई हींअर, छो त असां डेडिकेटेड लैब न हुजण जे करे असां मोस्टली जेको फॉरेंसिक एविडेंस लाइ असां रिलाए कंदा आहियूं पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी ते, PFSA ते। त इहो असांजो हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे, त छो त असां वटि सिंध में डेडिकेटेड लैब जेकॾहिं हुजे त पोइ असांखे प्रॉब्लम न थिए।